नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। डोबनास में फ़ौजी ऑपरेशन जो ऐलान करे छॾियो। रूस जे सदर जो यूक्रेन जी फ़ौज खे हथियार फिटो करण जो मुतालबो। सदर व्लादिमीर पुतिन चवे थो परॾेही मुदाख़लत थी त रूस भरपूर जवाबु ॾींदो। यूक्रेन तरफ़ां रूस जा 5 जहाज़ ऐं 1 हेलीकॉप्टर किराइण जी दावा। रूस जे हमले खां पोइ यूक्रेनी सदर मुल्क में मार्शल लॉ लागू करे छॾियो। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की चवे थो यूक्रेन जे मुख़्तलिफ़ शहरनि में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया आहिनि। असां मज़बूत आहियूं, हर शइ लाइ तयारु आहियूं, जंग खटींदासीं। जंग नथा चयूं पर हर हमले जो जवाबु ॾिनो वेंदो। जंग में रूस ऐं यूक्रेन न पर सॼी दुनिया जो नुक़सानु थींदो। यूक्रेन पंहिंजी सलामती जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदो। रूस यूक्रेन जे इंफ्रास्ट्रक्चर ऐं बॉर्डर्स गार्ड ते हमला कया आहिनि। मसइला हल करणु चाहियूं था पर रूसी सदर ॻाल्हियुनि लाइ तयार ई नाहे। रूस यूक्रेन तकरार गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो इजलास। सलामती काउंसिल पारां ख़िते जी ख़राब सूरत हाल ते ॻणिती जो इज़हार। सदर पुतिन खां रूसी फ़ौज खे यूक्रेन ते हमिलो न करण जो मुतालबो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त सदर पंहिंजी फ़ौज खे यूक्रेन ते हमले खां रोके। व्लादिमीर पुतिन उन अमुन जे मौक़े खे ॾिसे पहिरीं बि केतिरा ई माण्हू मरी चुका आहिनि। अमेरिकी सदर जो बाइडन यूक्रेन ते हमले जी मज़म्मत करे छॾी। अमेरिकी सदर जो बाइडन अॼु शाम अमेरिकी क़ौम खे अहम ख़िताब कंदो। अमेरिकी सदर जो बाइडन चवे थो यूक्रेन ते हमिलो वॾी इंसानी तबाही जो कारण बणिजंदो। यूक्रेन ते हमिलो थियो त दुनिया रूस खे ज़िम्मेवार करार ॾींदी। अमेरिका ऐं उन जा इत्तेहादी फ़ैसिला तो जवाबु ॾींदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म आलमी बिरादरी ऐं ख़िते जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। मुलाक़ात दौरान रूस पाकिस्तान लाॻापनि ख़ासि तौर ते तवानाई वारे शूबे ते ॻाल्हि ॿोल थींदी। इन खां सवाइ इस्लामोफोबिया ऐं अफ़गानिस्तान जी सूरत हाल बि गौर हेठि ईंदी। वज़ीर आज़म सां रूसी क़यादत नायब वज़ीर आज़म समेत रूसी सीड़पकार ऐं वापारी बि मुलाक़ात कंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान मॉस्को में रूस जे सभ खां वॾी मस्जिद ऐं इस्लामिक सेंटर जो बि दौरो कंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे अरिड़हं मरीज़ फ़ौतुनि जो अंगु 3134 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1055 नवां केस रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो में उमिरि रुबाब चांडियो जे 2 घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो जी दरख़्वास्त ते अदालत में ॿुधणी थी। अदालत सरदार ख़ान चांडियो तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत केस जी ॿुधणी 7 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। मेड़ जी अदालत जहिड़े जॾो साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ज़ैनुल आबिदीन सोलंकी खे क़ैद जी सज़ा ॿुधाई। घोटकी में ॾेंगड़ो बाह जी पिकट वटां पुरस्कार नमूने गुम थियल अहलकार वसीम मेमण जो लाश हथायो। ए सेक्शन पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी। ऐं न्यू सईदाबाद में गुज़िरियल ॾींहुं रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॿारड़ो वकील कमलो ज़ख़्मनि जा सुर नसंदे फ़ौत थी वियो।